सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादिर मक्सी शहीद मालिक नूहानी जे वालिद अलाबख्श नूहानी सां ज़ुरख़्वाही करण लाइ संदसि पोयरनि वटि डिघड़ी लॻ ॻोठ फज़ल नूहानी पहुतो। तासीद करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कादिर मक्सी चयो त एहतसाब जे अमल ते कानून साज़ी ज़रूरी आहे। एहतसाब जो अमल कानून साज़ी खां बग़ैर बेमाना आहे। हुन चयो त 1 करोड़ रुपयनि खां वधीक करप्शन कंदड़ खे मौत जी सज़ा ॾिनी वञे। हुन चयो त इमरान ख़ान शीशे जे घर में वेही ॿियनि खे पथर हणी रहियो आहे। इमरान ख़ान वटि मुशर्रफ वारी साॻी करप्ट टीम आहे। नवाज़ शरीफ़ अॼु जो न पर पुराणो चोर आहे। उन वक़्तु हुनखे गिरफ़्तार छो न कयो वियो? हुन चयो त आसिफ़ ज़रदारी ख़िलाफ़ जेके केस हली रहिया आहिनि उन जो ॾोहो उन खां बि वधीक आहे। जेकॾहिं ज़रदारी जी डील न थी त संदसि गिरफ़्तारी यकीनी आहे। सिंध हुकूमत रिमशा वसाण जे कातिलनि खे बचाइण लाइ सरगर्म आहे। सिंध जो हर माण्हू हुन वक़्तु रिमशा जे वारसनि सां गॾु बीठल आहे। हुन वधीक चयो त चीफ जस्टिस आसिफ सईद खोसा प्रोफेशनल जज आहे। हू ॿियनि जजिस या फोटो सेशन जो शौक़ु नथो रखे। ईअं इलाही मामला आहिनि जेके विच ते लटकियल आहिनि, इन करे तव्हां कंहिंखे बेल आउट नथा करे सघो। नवाज़ शरीफ़ आहे, मिस्टर ज़रदारी आहे, जेके माज़ी जा सियासतदान आहिनि बिल्कुलु करप्शन में इन्वॉल्व हुआ ऐं करप्शन थींदी रही आहे। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।